अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये ॾिसो था न असां सऊदी अरब में वारिसनि जे गुरफ़े में वेठा आहियूं। वारिस हेॾो तव्हां माजिद अली जमाली ॾिठो, असांजो शान मान आन ज़ुल्फ़कार अली जमाली उर्फ़ ज़ुल्फ़ी न अड़े। हा, अच्छा, ॿुधाइण जो मक़सदु ई आहे त ही दोस्त रईस अहमद ॾेपर कंडियारे जो आहे। अहमद अली रईस अहमद ॾेपर फेसबुक मोनेटाइज़ेशन जे सिलसिले में आयो आहे जो अधे खे जेको आहे सो मोनेटाइज़ेशन मिली आहे। अधे खां ग़लती थी वियो आहे त इन पंहिंजे पे आउट खे सेटअप कयो आहे, वरी सेटअप में इहो ग़लती कयो आहे त उनखे बिज़नेस कयो आहे बजाए जो उनखे इंडिविजुअल करे, उनखे प्राइवेट कारपोरेशन करे छॾियो आहे। हाणे जॾहिं तव्हां पंहिंजे पे आउट में इंडिविजुअल न हणंदो न बिज़नेस हणंदो, उन खां अलावा जेके बि सभु बिज़नेस आहिनि, पोइ उन में तव्हां खां पुछा कंदा त बिज़नेस एड्रेस किथे आहे, मतिलबु कहिड़े घिटी में आहे, फिज़िकली किथे आहे, मतिलबु तव्हांजे बिज़नेस जो ऑफिस किथे आहे, किथां उहो जेको आहे सो सही के चवां हले थो, तव्हांजो बिज़नेस रन किथां थो करे। सो इहे कुझु थी विया आहिनि अधे खां, ऐं इनशा ताला इहो कोशिशि करे अधे खे असां सेट करे ॾींदासीं। ऐं अधे खे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल अञा न मिलियो आहे। अधे जा फॉलोअर चङा आहिनि, 50,000 खां मथे आहिनि, ऐं उमेद आहे त अधे खे जेको आहे सो मिलंदो, अधे खे असां सभई सेट करे ॾींदासीं। इहा ग़लती कॾहिं बि न कजो। जॾहिं तव्हांखे सेटअप मिले त पंहिंजी उस्तादी न कयो, ठीकु आहे, उस्तादी कंदो त ॻाल्हि ख़राबु थी पवंदो। ऐं अहिड़ो मसइलो आहे जो को सफ़ा पढ़ियल लिखियल माण्हू हुजे, फेसबुक वारनि सां मतो मारी करे पोइ वञी इहो मसइलो हल थी वेंदो, पोइ बि माना 50-50 आहे, न त कमु ॾुखियो आहे। ग़लती न कजो ऐं इहो ध्यानु में रखिजो इनशा ताला। अदा तव्हां कुझु चओ था, वीलाग ठाहियो था, तव्हांजे पेज जो नालो छा आहे त दोस्तनि खे चऊं फॉलो करे। मुंहिंजे पेज जो नालो त आइडिया नालो रईस अहमद आहे, लाइक कयो, फॉलो कयो। माण्हू तमामु सुठो बहितरीन माण्हू आहे, तमामु घणी असांखे रिस्पॉन्स ॾिनी, लख लाइक मामे जा ॿाहिरि मुंहिंजा रईस अहमद पेज आहे, ऐं जेको आहे सो पाण कंडियारे जो आहे, इन जो कमेंट हूंदो हिन वीडियो में, त हुनखे वञी पेज खे फॉलो कजोसि। सही आहे, महिरबानी।